जैकबाद में असां अहम ख़बर शेयर कंदा हलूं त इमाम इंस्टीट्यूट ऑफ नर्सिंग कॉलेज जैकबाद में नर्सिंग जे आलमी ॾींहं जे हवाले सां हिकु पुरवकार तकरीब थी। तकरीब में शागिर्दनि तोड़े शागिर्द आहिनि ऐं शागिर्दनि जे वालिदैन समेत मुख़्तलिफ़ नर्सिंग जे इदारनि सां लाॻापियल असातिज़ा आला अफ़सरान समेत मुख़्तलिफ़ सियासी समाजी अॻुवाणनि शिरकत कई। तकरीब में मेहमान ख़ास पीपी लेडीज़ विंग जी सदर डॉक्टर फ़रखंदा, प्रिंसिपल कॉलेज ऑफ नर्सिंग मेल जैकबाद ग़ुलाम मुस्तफ़ा गिलाल, एजाज़ी मेहमान फोकल पर्सन कॉलेज ऑफ नर्सिंग जैकबाद, एपका जॉइंट सेक्रेटरी सिंध, पाक पावा जो जनरल सेक्रेटरी मोहम्मद आलम अबड़ू ऐं ॿियनि शिरकत कई। तकरीब के आयल मुअज़्ज़ज़ मेहमाननि तोड़े शागिर्दनि ख़िताब कयो। तकरीब में आलमी नर्सिंग जे ॾींहं जे मुनासिबत सां केक पिणु कटियो वियो। आख़िर में आयल मुअज़्ज़ज़ मेहमाननि खे कॉलेज जे मुख़्तलिफ़ शोबनि जो दौरो पिणु करायो वियो।